मिठी शिफ़ा फाउंडेशन थरपारकर ऐं सिहत खाते जी सहकार सां माउ जी थञ पीआरण खे हथी वठाइण जो आलमी हफ़्तो मल्हाइण जे सिलसिले में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर थरपारकर डॉक्टर गोर्धन दास, डॉक्टर नसरुल्ला थेबो, एक्शन प्लान ऐं शिफ़ा फाउंडेशन थरपारकर जे डिस्ट्रिक्ट मैनेजर फरज़ाना एरी जी अॻवाणीअ में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस खां SSP ऑफिस ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त पैदाइश खां फ़ौरन बाद ॿार खे माउ जो खीरु पीआरणु घुरिजे। ॿार खे 6 महीननि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जो खीरु पीआरणु घुरिजे ऐं 6 महीननि खां बाद ॿार खे माउ जे खीर सां गॾोगॾु नरम इज़ाफ़ी ग़िज़ा शुरू कराई वञे। मुक़ररीन वधीक चयो त 1 खां 7 अगस्त माउ जी थञ पीआरण खे हथी वठाइण लाइ आलमी हफ़्तो मल्हाइण जो मक़सदु औरतुनि में ॿार खे थञ जो खीरु पीआरण जी अहमियत बाबति शऊर उजागर करणु आहे त जीअं माउ ऐं ॿार सेहतमंद रहनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।